अस्सलाम वालेकुम, नमस्ते। मां तव्हांजो उस्ताद जयप्रकाश। प्यारा ॿारो, हाणे असांजो टॉपिक आहे एडिशन एंड सब्ट्रैक्शन ऑफ फ्रैक्शन, मतलब अणपूर में जोड़ ऐं कट। अॼु असांजो टॉपिक आहे त असां हाणे अचो त सिखूं त अणपूर में एडिशन ऐं कट माना सब्ट्रैक्शन जेको आहे उहो कीअं कजे थी। ॾिसो, सबसां पहिरीं असांखे छा ॾिसणो आहे, एडिशन असां करी रहिया आहियूं। हिते तव्हां ॾिसो छेद। हाणे सभ खां पहिरीं पाण छा खे ॾिसंदासीं, अणपूर जी जोड़ जो पहिरियों कानून ई इहो ई आहे त असांखे ॾिसणो आहे त डिनोमिनेटर माना ही छेद जेको आहे इहो सेम आहे या डिफरेंट आहे। अगरि छेद जेको आहे डिनोमिनेटर अगरि सेम हूंदो त पोइ पाण छा कंदासीं, हिन डिनोमिनेटर खे पाण हिकिड़े चक्कर हीअं लिखी छॾंदासीं। मथी रक़म खे जीअं आहे 2 + 1, डिनोमिनेटर साॻियो रहंदो। 2 + 1, 2 वाधू 1 माना 2 ऐं 1 घणा थिया 4। ही तव्हांजो हूंदो जवाब। अहिड़े हिसाब सां हिते वरी पाण ॾिसंदासीं, हिते छेद साॻियो ई आहे। 9 5/9 + 2/9 5/9 + 2/9। त हिते साॻियो पाण जो छेद आहे त पाण छा लिखंदासीं, हिकिड़े चक्कर साॻियो छेद लिखी छॾंदासीं। पोइ जेका बि रक़म हूंदी मथी पहिरें जो अंश ही निशानी प्लस, पोइ मथे ॿिए रक़म जो अंश लिखी छॾंदासीं। हाणे 9 5 ऐं 2 घणा थिया, 5 2 7 ही जाओ। सफ़ा सवलो आहे। छा करणो आहे तव्हांखे, जॾहिं बि छेद साॻिया हुजनि हिकिड़े चक्कर छेद लिखी छॾियो। मथी जेका रक़म आहे चाहे उहो कट जी हुजे या जोड़ जी हुजे, 4 + 7, 4 7 हाणे छेद साॻियो 6, 4 7 घणा थिया 11। अहिड़े हिसाब सां 3 रक़म हाणे पाण कढूं था। ॾिसो छेद हिकिड़े धक में तव्हां ॾिसो छेद साॻियो आहे त लिखी छॾंदासीं छेद। मथे पहिरीं छा आहे, पहिरें रक़म जो अंश 6, वरी निशानी वाधू। अहिड़े हिसाब सां वरी वाधू 1 वाधू 2, 7 लिखंदासीं। 3 1 4, 4 2 6। त इहे असांजा सेम डिनोमिनेटर हूंदा, साॻियो छेद हूंदो त असां असांजे हिसाबनि खे ईअं हल कंदासीं। छा कंदासीं, जेको बि डिनोमिनेटर हूंदो उनखे हिकिड़े चक्कर लिखे छॾंदासीं। पोइ जेके बि अंश हूंदा नुमरेटर हूंदा उनखे निशानियुनि जे हिसाब सां 5 + 2 लिखी छॾंदासीं। हिननि खे हल कंदासीं 7/2। अहिड़े हिसाब सां तव्हांखे ॾिसणो छा आहे, डिनोमिनेटर खे माना छेद खे ॾिसणो आहे। हाणे अगरि ॿी रक़म पाण खे डिफरेंट छेद हुजे त डिफरेंट छेद खे पाण कीअं हल कंदासीं। ॾिसो, हाणे डिफरेंट छेद वारे अणपूर खे हल करण जा केतिरा ई तरीक़ा आहिनि। किताब में भले केतिरा ई पढ़ाया वञनि था ऐं पाण बि ॾिसूं था। हाणे हिते छा आहे, 1/2 + 1/2। हाणे हिकिड़ो तरीक़ो हूंदो आहे बटरफ्लाई वारो। पहिरीं उहो पढ़ंदासीं, पोइ ॿियो तरीक़ो। जीअं 1/2 + 1/2। त छा कंदासीं, ही हिन सां ज़रब कंदासीं, ही हिन सां ज़रब कंदासीं ऐं ही हिन सां ज़रब कंदासीं। मतलब छा थियो त ही अंश हिन जे छेद सां, ही अंश हिन जे छेद सां, पोइ वरी छेद छेद में। मिसाल, छेद डिनोमिनेटर पहिरीं रक़म जो, डिनोमिनेटर ॿिए जो ज़रब थींदो। नुमरेटर ॿिए रक़म जो डिनोमिनेटर प्लस साइन, नुमरेटर ॿिए रक़म जो प्लस मल्टीप्लाई पहिरें रक़म जो डिनोमिनेटर। हाणे छा कंदासीं, 1 * 2 1 टिका
टिका ॿ टिका 6 जवाब छा आयो 2 टे 5 समझियो। तो हाणे इहो हुयो बटरफ्लाई वारो तरीक़ो। हाणे ॿियो तरीक़ो जेको आहे उहो असां हिन जी नंढी आम भाॼियूं जेको पाण पढ़ीसीं पहिरीं वीडियो में उहो तव्हां वञी ॾिसजो ऐं सिखजो। हाणे छा आहे 2 ऐं 3 हाणे 2 टे जी एलसीएम पाण कढंदासीं। एलसीएम की करदासीं 2 टे पहिरीं रक़म 2 जो खोड़ो 2 खे 1 चकर 3 लाथोसीं वरी 3 जो खोड़ो लॻो 3 खे त 1 हाणे छा थियो 2 ज़रबिया 3 त एलसीएम पाण जी छा निकिती 6। हाणे एलसीएम जॾहिं 6 निकिती त पोइ पाण छा कंदासीं असां वटि रक़म छा आहे 1 भाङे 3 प्लस 1 भाङे 2। हाणे ॾिसंदासीं त ही पहिरियों जेको छेद आहे पहिरें रक़म जो उहो हिन 6 खे घणे सां वंडे थो। घणे के मतलब 3 चक्कर पाण खोड़ा पढ़ंदासीं 6 घणा चक्कर अचे थो 1 टिका टिका 2 टिका 6। हाणे एलसीएम 2 टिका 6 त हिन खे अंश ऐं छेद में पाण छा कंदासीं जेतिरा चक्कर छेद वंड कंदो ओतिरा चक्कर पाण जेको आहे हाणे 2 चक्कर वंड पियो करे 1 टिका टिका 2 टिका 6 त पाण छा लिखियो 2 जेको आहे न्यूमरेटर ऐं डिनोमिनेटर ॿिन्ही में ज़रब करे छॾियोसीं। हाणे ॾिसो 2 घणा चक्कर खोड़ो पढ़ंदासीं 1 ॾूं 2 2 ॾूं 4 3 ॾूं 6 त न्यूमरेटर ऐं डिनोमिनेटर ॿिन्ही खे 3 सां ज़रब करे छॾंदासीं। हाणे 1 ॾूं अंश में छा आयो 1 ॾूं 2 2 टिका 6 1 टिका टिका 2 टिका 6। हाणे साॻियो कॉन्सेप्ट हिते अची वियो त जॾहिं डिनोमिनेटर साॻियो हूंदो पाण हिकिड़े चक्कर लिखे छॾंदासीं। पोइ छा कंदासीं जेके अंश आहिनि उन्हनि खे पाण में जेका निशानी हूंदी जोड़ जी जोड़ कट त हिते छा थींदो 2 लिखंदासीं हिते प्लस जी निशानी लिखंदासीं 3 हिते लिखंदासीं। हाणे 2 ऐं 3 छा थी वियो 5 ही छा थी वियो 6। हाणे इहो तरीक़ो हुयो तव्हांजो बटरफ्लाई वारो तरीक़ो। इहो तरीक़ो तव्हांजो आहे एलसीएम करे जोड़ पाण कीअं था करे सघूं। प्यारा ॿारो हिकिड़ो ॿियो मिसाल था कयूं जोड़ जो पाण फ्रैक्शन कीअं जोड़ था कनि। हाणे हिते ॾिसो ॿियो सभु आहे 2 भाङे 9 2/9 प्लस 3/4 माना 2 भाङे 9 प्लस 3 भाङे 4। हाणे 2 भाङे 9 प्लस 3 भाङे 4 पहिरियों रूल छा आहे त सभ खां पहिरीं असां ॾिसंदासीं त हिननि जो छेद जेको आहे उहो साॻियो आहे या मुख़्तलिफ़ आहे। त हिते तव्हां ॾिसी रहिया आहियो हिते 9 आहे हिते 4 आहे त छेद जेको आहे पाण जो डिनोमिनेटर जेको आहे डिफरेंट आहे मुख़्तलिफ़ आहे त हिन जे करे पाण खे छा वठिणो पवंदो एलसीएम कढणो पवंदो। एलसीएम कीअं कढंदासीं 4 ऐं 9 एलसीएम वारी वीडियो असां पहिरीं पढ़ी आयो आहियूं त तव्हां उतां ॾिसी सघो था। 4 2 जो खोड़ो हणंदासीं 4 खे 2 चक्कर 9 वापसि लाहींदासीं 2 जो खोड़ो हणंदासीं 2 खे 1 चक्कर 9 खे 9 वापसि लाहींदासीं। हाणे 9 खे 2 जो खोड़ो कोन लॻंदो 3 जो हणंदासीं 3 जो 9 खे 3 चक्कर लॻंदो वरी 3 जो 3 खे 1 चक्कर। हाणे 4 खे 2 पोइ 2 जो 1 9 खे कोन थो खोड़ो लॻे 2 जो त हेठि लाहींदासीं वरी 3 जो 9 खे खोड़ो हणंदासीं 3 चक्कर 3 खे 3 जो खोड़ो हणंदासीं 1 चक्कर। हाणे छा थियो जुज़ा कहिड़ा निकिता पाण जा 2 ज़रबिया 2 ज़रबिया 3 ज़रबिया 3। हाणे ॿिन्हियूं 4 टिचोंक 12 टिबारो 36 त एलसीएम पाण वटि छा निकिती 36। हाणे 36 एलसीएम निकिती पाण ॾिसंदासीं त ही जेको 9 जेको आहे उहो 36 खे घणा कीअं थो वंडे केतिरे चक्कर। हाणे 36 9 1 ना 9 2 ना 8 3 ना 27 4 ना 36 सिधो सिधो 4 ना 36 जवाब छा आयो पाण वटि 4। हाणे छा कंदासीं हिन 4 खे
डिनोमिनेटर ऐं नुमरेटर ॿिन्ही खे जेको आहे पाण ज़रब करे छॾंदासीं। वरी हिते आहे 4 त छठी खे पाण छा कंदासीं 4 सां वंड कंदासीं। 1 चौक चौक, 2 चौक 8, 3 चौक 12, 4 चौक 16, 5 चौक 20, 6 चौक 24, 7 चौक 28, 8 चौक 32, 9 चौक 36। जवाब छा आयो 9। त 9 खे पाण नुमरेटर ऐं डिनोमिनेटर सां ज़रब करे छॾंदासीं। हाणे सफ़ा सवलो थी वियो। एलसीएम छा थी वियो 4 ना 36, 4 ना 36। अञा सवलो कयूं त हिनखे ईअं था कयूं, ही 36 4 ना 36, 2 चौक 8, 3 ना 27। हाणे एलसीएम साॻी थी वई। पहिरीं पाण पढ़ी आयासीं जॾहिं बि एलसीएम ॿिनि रक़मनि जी साॻी हूंदी आहे त पाण एलसीएम लिखंदासीं। पोइ जेको बि रक़म हूंदी त छा आहे 8 प्लस 27। हाणे एलसीएम साॻी 36, 8 7 15 1 35। हाणे जवाब छा आयो 35 भाङे 36। इहो पाण जो ॿिनि रक़मनि जी एलसीएम पाण कढीसीं। एलसीएम कढण खां पोइ जेको आहे पाण हिन खे खोड़ायासीं त पहिरियों छेद पहिरीं रक़म वारो छेद जेको आहे 36 खे घणा चकर थो वंडे 4 चकर। पोइ ॿी रक़म ॿियो छेद ॿी रक़म जो हुयो हुनखे पाण कयोसीं त 4 घणा चकर 36 खे थो वंडे। पोइ पाण जेको आहे पाण जो प्रोसीजर कयोसीं ऐं जवाब छा आयो 35 भाङे 36। उम्मीद आहे त तव्हांखे एडिशन माना जोड़ जेको आहे फ्रैक्शन जी समझ में आई हूंदी। पहिरा बारो पहिरीं असां एडिशन जोड़ सिखीसीं फ्रैक्शन जी त अणपुर में जोड़ कींदा कयूं। हाणे असां सिखूं था त अणपुर में सब्ट्रैक्शन कींदा कयूं, माना फ्रैक्शन में पाण सब्ट्रैक्शन कींदा कयूं। त ॾिसो हिते रक़म आहे 7 भाङे 8 काटू 1 भाङे 8, मतलब 7/8 माइनस 1/8। हाँ सब खां पहिरीं पाण जीअं चयो लास्ट टाइम इहो ॾिसो त पाण ॾिसंदासीं छा के डिनोमिनेटर के छेद के त छेद साॻियो हूंदो त पोइ पाण हिकिड़े चकर लिखे छॾींदासीं ऐं जेको अंश हूंदो पहिरीं रक़म जो हुनखे लिखंदासीं, पोइ जेका निशानी हूंदी उहो लिखंदासीं ऐं हिकु। हाणे छेद साॻियो 8 7 माइनस 1 6। हाणे ॿई नंबर जेके आहिनि ॿधी अदद आहिनि इवन नंबर आहिनि त इहे ॿिन्ही ॿई कंहिंखां वंड थियनि पिया 2 सां। 6 खे 2 जो खोड़ो घणा चकर हणंदासीं 3 चकर। 8 खे 2 जो खोड़ो घणा चकर हणंदासीं 4 चकर। त जवाब पाण जो छा थींदो 3 भाङे 4। अहिड़े हिसाब सां वरी ॿी रक़म आहे 3 भाङे 9 काटू 2 भाङे 9। त हाणे जीअं पहिरीं शर्त इहो ई आहे त पाण छेद खे ॾिठोसीं छेद साॻियो आहे त मथी रक़म खे पाण साॻी तरीक़े लिखंदासीं 3 काटू 2। हाँ 3 मां 2 विया कट कईसीं त पाण 1 छेद साॻियो 1 भाङे 9। त इहे आहिनि असांजा साॻे डिनोमिनेटर साॻे छेद वारा रक़मूं कट करण अणपुर में। हाणे पाण मुख़्तलिफ़ छेद ॾिसो 3 भाङे 4 माइनस 3 भाॻे 8। हाणे 4 ऐं 6 जेके आहिनि इहे छा आहिनि मुख़्तलिफ़ छेद वारा रक़मूं आहिनि। हाणे छा कंदासीं जॾहिं बि रक़मूं मुख़्तलिफ़ हूंदियूं आहिनि छेद मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि त पाण छा कंदा आहियूं इनजी एलसीएम कढंदा आहियूं। एलसीएम कढण जे लाइ 4 के 2 जो खोड़ो 2 चक्कर, 8 के 2 जो खोड़ो 4 चक्कर, वरी 2 जो खोड़ो 2 के 1 चक्कर, 4 के 2 जो खोड़ो 2 चक्कर, वरी 2 जो खोड़ो 2 के 1 चक्कर, माना 4 के 2 जो खोड़ो 2 चक्कर, 8 के 2 जो खोड़ो 4 चक्कर, वरी 2 जो खोड़ो 2 के 1 चक्कर, 4 के 2 जो खोड़ो 2 चक्कर। हाणे पाण छा मिलो जुज़ा 2 ज़रब 2 ज़रब 2 त एलसीएम छा थींदी 2 4 2 8 एलसीएम आई। हाँ जी पाण पहिरीं जोड़ में करी रहा हुआसीं त ॾिसी रहा हुआसीं त पहिरीं रक़म जो जेको छेद आहे इहो हिन एलसीएम के घणा चक्कर वंडे थो त पाण हिते ॾिठोसीं 4 माइनस। हाँ ॾिसो 4 जो खोड़ो पढ़ंदासीं 1 चौक चौक 2 चौक 8, मतलब 4 जो खोड़ो 8 के घणा चक्कर लगे तो
ब चक्कर। तो पाण नुमरेटर ऐं डिनोमिनेटर ॿिन्ही खे ॿ सां ज़रब करे छॾींदासीं, माना छेद ऐं अंश खे ॿ सां ज़रब करे छॾींदा। हाणे हिते आहे 8, 8 जो खोड़ो 8 खे घणा चक्कर थो लॻे, 1 चक्कर। त अंश ऐं छेद खे ॿिन्ही खे इन सां अंग सां ज़रब करे छॾींदासीं। हाणे छेद छा थी वियो, ॿ चौक 8 माइनस छेद छा थी वियो ॿी रक़म जो 1 × 8। हाणे अंश पहिरीं रक़म जो 2 टिका 6, 1 टिका टिका। हाणे साॻियो डिनोमिनेटर थी वियो, ही 8 ही 8, त हिकिड़े चक्कर लिखंदासीं 6 माइनस 3। 6 में 2 कट कंदासीं बचंदो 2, छेद साॻियो डिनोमिनेटर, त जवाब छा आयो 2/8। इहो आहे असांजे सबट्रैक्शन ऑफ फ्रैक्शन। प्यारा ॿारो, हिकिड़ो ॿियो बि मिसाल करे वठूं था पाण सबट्रैक्शन जो। जीअं 4/5 काटू 2/4, 5/5 4/5 माइनस 3/4। हाणे ॾिसो रूल तबा छेद खे ॾिसणो आहे, छेद छा आहे मुख़्तलिफ़ आहे, त पाण छा कंदासीं एलसीएम 4 5। 4 खे 2 जो खोड़ो लॻे पियो, 5 खे कोन थो लॻे, साॻियो लाहींदासीं। 2 जो खोड़ो 2 खे 1 चक्कर, 5 साॻियो लाहींदासीं। 2 जो खोड़ो कोन थो लॻे, त 5 जो खोड़ो लॻे तो 5 खे 1 चक्कर। त छा थियो 2 ज़रबा 5 ॿिन्नू 4, 5 चौंक 20, त एलसीएम छा आयो 5 चौंक 20। हाणे ॾिसो त मूं चयो 5 पहिरीं रक़म पाण ॾिसंदासीं त ही 20 घणा चक्कर पाण 5 चक्कर खोड़ो पढ़ंदा 5 वारो खोड़ो पढ़ंदासीं त 20 ईंदो। हाणे 1 5 5, 2 5 10, 3 5 15, 4 5 20, त 4 5 20, त पाण खे नुमरेटर ऐं डिनोमिनेटर ॿिन्ही खे 4 सां ज़रब करे छॾींदासीं। हाणे 4 जो खोड़ो पढ़ंदासीं, त 4 जो खोड़ो घणा चक्कर पढ़ूं जेको 20 थिए। 1 चौंक चौक, 2 चौंक 8, 3 चौंक 12, 4 चौंक 16, 5 चौंक 20, त 4 जो खोड़ो 5 चक्कर पढ़ंदासीं त पाण जो जवाब ईंदो 20, जेको आहे पाण जी एलसीएम आहे। त नुमरेटर ऐं डिनोमिनेटर ॿिन्ही खे पाण ज़रब करे छॾींदासीं। हाणे छा थियो 4 5 20, हिते बि डिनोमिनेटर में 4 5 20, 4 चौंक 16, 3 5 15। हाणे ॾिसो त डिनोमिनेटर ॿिन्ही जो साॻियो आहे, त पाण हिकिड़े चक्कर लिखंदासीं ऐं 16 माइनस 15। हाणे 16 काटू 15 कंदासीं त सिधो सिधो जवाब 1 ईंदो ऐं 20। इहो हुयो पाण जो कानपुर जी कट। महिरबानी।